औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आहियां बरकत मिराणी। अवां ॾिसी रहिया आहियो बरकत मिराणी यूट्यूब ऑफिशियल। हिन वक़्तु असीं मीरपुर माथेलो तालके जे ॻोठ अर्ज़ मोहम्मद महार में मौजूदु आहियूं। ही प्राइमरी स्कूल जंहिंखे लखे रुपए जी जेकी मालियत सां आलीशान बिल्डिंग त ॾिनी वई आहे, पर हिते जेके ॿारड़ा आहिनि उहे हिन वक़्तु बि स्कूल जे बिल्डिंग जे ॿाहिरियां बेंचनि ते वेठल आहिनि। हिननि जो हिते वेहण जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त हू तालीम हासिल करे सघनि, पर छा जंहिं स्कूल में उस्ताद मुक़ररु न हुजे उते तालीम हासिल करणु हिननि ॿारनि जे लाइ हिकु ख्वाब खां सवाइ कुझु ॿियो थी सघे थो। अर्ज़ मोहम्मद महार जिते 5 ॾींहं अॻु में मुक़ररु उस्ताद रिटायर थी वियो आहे, उन खां पोइ तालीम खाते घोटकी खे हिते उस्ताद मुक़ररु करणु शायदि विसरी वियो आहे, जंहिंजे करे ही ॿारड़ा रोज़ाने जे बुनियाद ते तालीम हासिल करण वारो ख्वाब अखियुनि में सजाए हिते पहुचनि था, पर बदकिस्मती सां उस्ताद न हुजण जे करे हिते वेही पाण में हिक ॿिए सां कचारी करे हिक ॿिए खे सबक़ ॿुधाए वापसि हलिया वञनि था। छा घोटकी ज़िले अंदरि प्राइमरी उस्तादनि जी खोट आहे, या वरी ही प्राइमरी तालीम खाते जी नाअहली चइजे जो 5 ॾींहंनि खां उस्ताद मुक़ररु न थी सघियो आहे। ॻोठाणनि तरफ़ां इहो ॿुधायो पियो वञे त हू रोज़ाने जे बुनियाद ते ऑफिसनि जा चकर काटे रहिया आहिनि या कमरनि खे इहा ॻाल्हि ॿुधाए रहिया आहिनि त 5 ॾींहंनि खां हुननि जा ॿारड़ा तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि, तंहिं बावजूदि हुननि खे उस्ताद न पियो ॾिनो वञे। सिंध अंदरि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सरदार शाह तरफ़ां इहे दावा कया पिया वञनि, इहे खोखला दावा साम्हूं ईंदा रहिया आहिनि त तालीम खाते घोटकी में तोणे सिंध में बहितरी अची रही आहे। छा ही उहा बहितरी आहे? सिंध जे वज़ीर सैयद सरदार शाह तरफ़ां बार बार इहे दावाऊं साम्हूं अचनि थियूं त सिंध में तालीम जो निज़ाम बहितर थी रहियो आहे। छा हिन तरह मुराद अली शाह ऐं सरदार शाह तालीमी निज़ाम बहितर करे रहिया आहिनि? गुज़िरियल ॾींहुं कामोरनि जे लाइ सिंध हुकूमत तरफ़ां खज़ाननि जा मुंहुं खोलिया विया। 2 अरब रुपयनि जूं गाॾियूं सिर्फ़ु असिस्टेंट कमिश्नर्स खे ॾियण जे लाइ मंज़ूरी ॾिनी वई आहे। छा तालीम खाते अंदरि नवां उस्ताद भर्ती करण लाइ उन्हनि वटि को बजट मौजूदु न आहे या उन्हनि जी नियत न आहे? ही समूरी सूरताल या वाज़े पैगाम ॾेई रही आहे, इहो इशारो ॾेई रही आहे त सिंध खाते वटि तालीम जी बहितरी लाइ को प्लान मौजूदु न आहे ऐं हू सिंध जे तालीम खाते खे बहितर बणाइण लाइ आमादा न आहिनि, या हू उन्हनि जी नियत न आहे त तालीम बहितर थिए। घोटकी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे पिण ही ॿार आईनो ॾेखारे रहिया आहिनि त हू रुॻो पंहिंजे ज़ाती मफ़ादनि ख़ातिर हिक ॿिए सां झेड़ा कंदा रहंदा, हिक ॿिए जो गिरेबान पकड़ी रहंदा, या हू अवाम जिन हुननि खे वोट ॾेई आलाए वञनि ताईं मोकिलियो आहे उन्हनि जे बचड़नि जे तालीम जे लाइ को सुठो प्लान तयारु कंदा। हिन वक़्तु फ़क़ति चूंडियल नुमाइंदनि खां घोटकी ज़िले जे तालीम खाते खां सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाह खां हिकिड़ो ई मुतालबो आहे, मूं सुमैत हिननि ॻोठाणनि हिननि ॿारनि जो, त ॻोठ अर्ज़ मोहम्मद महार में प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़ररु करायो वञे त जीअं ही ॿारड़ा तालीम हासिल करे सघनि। अचो त हिते मौजूदु हितां जे ॿारड़नि ॻोठाणनि ऐं ॿियनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुननि जो छा चवणु आहे। बासित कहिड़ी क्लास में पढ़ंदो? चौथे क्लास में पढ़ंदो। ईअं उस्ताद तव्हांजा काॾे विया बाबा? रिटायर थी वियो, हिकिड़ी उस्ताद आयो, 4 ॾींहं थी विया आहिनि, उस्ताद आया कोन। काॾे विया? सर हिकिड़ो रिटायर थी वियो, हिकिड़ो ॾींहुं आयो, उहो वियो बसि। पोइ तव्हांखे उस्ताद छो नथा ॾियनि पुटु, छा मसइलो आहे? सर चवंदा आहिनि उस्ताद मिलनि नथा। उस्ताद मिलनि नथा? ख़तमु थी वियो। उस्ताद काॾे विया भाउ, छो नथा मिलनि? हे एॾी सारी ज़बरदस्त बिल्डिंग आहे, 200 ॿार आहिनि, उस्ताद कोन्हे? हाणे तव्हां छा चवंदव, को मुतालबो कंदव? छा मुतालबो कंदव? असांखे उस्ताद खपनि। होॾे ॾिसी करे चओ। असांखे उस्ताद खपनि।
ठीकु आहे। कोन्हे उस्ताद काॾे वियो आहे? उस्ताद हिकु रिटायर थियो, ॿियो उस्ताद ॿ ॾींहं आयो ई न। उहो छो न आयो, काॾे वियो? हुनखे ख़बर कोन्हे। हाणे पोइ तव्हांखे हिते अचो जो था, वरी वापसि मोटी वेंदा हो? यस सर। उस्ताद कोई बि कोन्हे तव्हां वटि? नो सर। घणा ॿार तक़रीबन पढ़ो था पुटु? 200। 200 ॿार। हे ताला लॻा पिया आहिनि यार तव्हांजे स्कूल खे। छो? स्कूल जी बिल्डिंग त तमामु भली आहे तव्हांजी ठहियलु। उस्ताद कोन्हनि न ताला लॻा। उस्ताद कोन्हनि। हाणे तूं चूंडियल नुमाइंदनि खां को मुतालबो कंदे कामरनि खे? छा चवंदे? उस्ताद खपे। छा खपे? उस्ताद। होॾे ॾिसी करे उन्हनि जी अखियुनि में अखियूं मिलाए करे चओ। उस्ताद हाणे खपे। चओ कामोरो असांखे उस्ताद ॾियो। कामोरो असांखे उस्ताद ॾियो। चूंडियल नुमाइंदो असांखे उस्ताद ॾियो। चूंडियल नुमाइंदो असांखे उस्ताद ॾियो। छा नालो आहे पुटु? सानिया। सानिया कहिड़े क्लास में पढ़ंदा हो? ॿिए में। ॿिए में। कॾहिं खां हिन स्कूल में पढ़ो था? हाणे उस्ताद केतिरा ॾींहं थिया आहिनि कोन थो अचे? 4 ॾींहं। छो कोन थो अचे बेटा, काॾे वियो आहे? उस्ताद रिटायर थी वियो 4 ॾींहं अॻु में, वरी हिकिड़ो उस्ताद आयो हिकिड़ो ॾींहुं, वरी हलियो वियो। पोइ हाणे तव्हां हिते घणा ॿार पढ़ंदा हो? 200 ॿार पढ़ंदा हो। हे तव्हांजी बिल्डिंग खे तालो छो ॾिनो पिया? उस्ताद विया इन जे करे तव्हांजी बिल्डिंग खे तालो लॻो पिया। नियाणियूं हिते केतिरियूं पढ़ियूं अथव पुटु? खोड़ आहियो। पढ़ण जो शौक़ु आहे सानिया? छा छा थियणु चाहियो था? पूरो स्कूल पढ़ो। हिते तव्हांखे प्राइमरी जी तालीम ई कोन था ॾियनि, उस्ताद कोन्हनि तव्हां वटि, कीअं पढ़ंदो? उस्ताद ॾियनि न तव्हांखे पुटु। हाणे मूंखे इहो ॿुधा त हिते तव्हां अचो था रोज़ु 4 ॾींहंनि खां, पोइ हिते अची वई वरी पोइ वापसि मोटी वेंदा हो। पाण खे हिक ॿिए खे सबक़ु ॿुधाईंदा हो? सब्जेक्ट कहिड़ो तुंहिंजो पुटु तोखे पसंदि आहे? सब्जेक्ट कहिड़ा कहिड़ा आहिनि पाण वटि? तुंहिंजूं हिते सहेलियूं आहिनि? बाबा तालीम जेको आहे उहा ज़रूरी हूंदी आहे, ईअं न पुटु? ऐं तव्हां बि इहा शइ सम्झो था। पोइ तव्हांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि होॾे ॾिस बेटा उन कैमरा में, तव्हांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खां का पुटु अपील का गुज़ारिश कंदे तव्हांखे उस्ताद ॾियनि। उन्हनि खे चओ बाबा असांखे उस्ताद ॾियो। उन कैमरा में ॾिसी करे इनखे चओ असांजा जेके चूंडियल नुमाइंदो असांजो उस्ताद कोन्हे, महिरबानी करे असांखे उस्ताद ॾियो। हिन हीअं ॻाल्हाए हिननि सां, हिन कैमरा में चो चूंडियल नुमाइंदो असांखे उस्ताद ॾियो। थोरो क्लोज़ करे सुमत। चो चूंडियल नुमाइंदो असांखे उस्ताद ॾियो। कामोरा असांखे उस्ताद ॾींदव? चो असांखे पढ़ण जो शौक़ु आहे या असांखे तव्हां न पढ़णु ॾींदा वे? ठीकु।